नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त भिरिया सिटी में घर जी छित किरण सबबि 4 ॼणा फोत थी विया, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर कामरान अली मूजिबि शहर जे वार्ड नंबर 4 में घर जी छित किरण सबबि नाइला, बालक हसीब, साबरा ऐं नींगरी दुआ अजल जो शिकार थी विया। ज़ख़्मियुनि में नवीद मेमन, गुलज़ार बेगम, आरिफ अली, ओन मोहम्मद, रिज़वाना ऐं ज़ाकिर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवीद मेमन खे तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद ॾिनो वियो। फोती ॻोठ आली मेमन जा रहवासी हुआ। घर रहण सबबि माइट नवीद मेमन वटि तरसियल हुआ। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदा हलूं त शहर जे वार्ड नंबर 4 में घर जी छित किरण सबबि नाइला, बालक हसीब, साबरा ऐं नींगरी दुआ अजल जो शिकार थी विया। ज़ख़्मियुनि में नवीद मेमन, गुलज़ार बेगम, आरिफ अली, ओन मोहम्मद, रिज़वाना ऐं ज़ाकिर शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नवीद मेमन खे तिबी इमदाद ॾियण बाद हैदराबाद ॾिनो वियो। फोती ॻोठ आली मेमन जा रहवासी हुआ। घर रहण सबबि माइट नवीद मेमन वटि तरसियल हुआ।